दोस्त बुजुर्गो हिनन जो इरादो बियो हो अबू जहल घट वध गालाईंदो जिया जो मुझा महबूबा अबू जहल जे दर ते आया मुझे हबीब दर ठुकायो आ दर के धक लगो आ अबू जहल निकतो आ मुझे महबूब फरमायो अबू जहल हिन गरीब जा पैसा तुझे मथा आहिन उठ तो वरतो आ या उठ दे या पैसा दे अबू जहल जी नजर जडे चेहरे मुस्तफा ते पया पेरन ते किरी पियो आ अर्ज कन लगो या रसूल अल्लाह मां के मोहलत दे हियर तो पैसा खणी अचा मुझा प्यारा पैसन वारो ब्रीफ केस खणी आयो आहे पैसन जो थेलो बैग खणी अचे मुझे हबीब जे सामो रखिया या रसूल अल्लाह ये पैसा जेकी अवां जी दिल चवे यो पैसा अवां जे हवाले आइन अवां खणो मुझे महबूब पैसन के हथ बे न लगायो आ उन गरीब के मुझे हबीब फरमायो दे खबर केतरे में सौदो चुआ उन जमाने जी कीमत गरीब बुधाई आ मुझे हबीब फरमायो पान तू पैसा खण उन मिस्कीन पैसा खया मुझा प्यारा बाहर जो निकता फकीर हेडा रवानो चुआ मुझो महबूब बाह लोडे अचे काबे में वरी नफल पड़ा आहिल उतबे ऐं शेबे ॾिठो त अबू जहल वॾो डाड़ू हणंदो आ त मोहम्मद मुस्तफा मूंखे अकेलो मिले तो पोइ ख़बर पवंदी अज त असां पाण ॾिठो महबूब अकेलो आ न तलवार न तीर न भालो कुछ भी ना है अबू जहल असां के ठगी कंदो आ असां के धोखो ॾींदो आ बई आया अबू जहल अज त ज़ुल्म थी वियो आ अज त नाहक थी वियो आ पान चवंदो आहे मदीने वारो शहनशाह मूंखे मिले मां हीअं करियां हूअं करियां पर अज त ओ महबूब तुंहिंजे दर हले आयो आ तो कुछ बि न चयो ओ अबू जहल एॾो तो असांखे गुमराह कुन ॻाल्हियूं छो ॿुधाईंदो आहे मुंहिंजा प्यारा दोस्त बुजुर्गो अबू जहल चवण लॻो ऐं साथियो बहस न करियो इहो शुक्र करियो जो जान बती आ अबू जहल छा ओ न महबूब वटि तीर न कमान न नेज़ो न भालो कुछ भी कौन हो किए तो जी जान बतिया अबू जहल चवन लगो खुदा जो कसम जदे मदीने जे शहनशाह मुझे दर ते अची धकायो हो ऐं मां जो दर खोलो त मां ॾिठो अॻियां अल्लाह जो हबीब बैठो आ ऐं पुठियां हिकिड़ो उठ बैठो आ जंहिंजे हिकिड़ी ॼाड़ी ज़मीन ते आ त ॿी ॼाड़ी आसमान ते लॻी पई आहे उहो उठ पियो चवे अबू जहल अज जे महबूब के मोटायो अथे त न तुंहिंजो खैर आ न तुंहिंजे घर जो खैर आहे नारे तकबीर नारे रिसाला शाने मुस्तफा नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर उलमाए सुन्नत प्यारा दोस्तों अल्लाह ताला जी जात मुझे महबूब जी रोब जे जरिए भी मदद फरमाए असां जी सिंध जो मशहूर बुजुर्ग आ मखतूम मोहम्मद हाशिम खट्टी रहमतुल्लाह अलैह हिकड़ो मखतूम मोहम्मद हाशिम ठटवी ऐं मखतूम मोहम्मद हाशिम खट्टी कमजोर जिस्म वारो होंदो हो पर ठट्टे जी अदालत जो काजी हो कमजोर जिस्म साईं जी रोबदार शख्सियत न हुई पोइ हिकड़े ॾियारे ख्वाब में मुझे महबूब करीम जो दीदार नसीब थी रब तोखे मूंखे भी दीदार नसीब कर दुआ घुरंदा करियो तमन्ना दीदार मुस्तफा दिल में रखंदा करियो जे दुआ घुरंदा त इंशाअल्लाह तेसी मौत न ईंदो जेसी महबूब जो दीदार न थियो हाँ तमन्ना हुजे सच्ची दिल सां एक मर्तबा मखतूम साहब रहमतुल्लाह अलैह के मुझे महबूब जो दीदार थियो त अल्लाह जे हबीब फरमायो मोहम्मद हाशिम अज जेको खपई सो घुर मां मुस्तफा तोखे ॾियण लाइ तैयार है जेको खपई सो घुर अर्ज की या रसूल अल्लाह पंहिंजे रोब मां ज़रो मूंखे अता फरमायो साईं फरमायो छो अर्ज की या रसूल अल्लाह मां ठट्टे जी अदालत जो काज़ी आहियां सिंध जा
सिंधी वडेरा चंदा वडा शापर वडी घेर वारो शलवारो वडा पटका बदी अचन था उन जे मथा मुझो रोब हावी नथो थे जो तो काजी जेला रोबदार होण भी शर्त मुझे फैसले के वे कबूल न कंदा आहिन। ओ मुझा प्यारा दोस्त बुजुर्गो मुझे महबूब फरमायो मोहम्मद हाशिम मां मुस्तफा पंहिंजे रोब मां हिकिड़ो ज़र्रो तोखे अता फरमायो आ। मुंहिंजा प्यारा दोस्त बुजुर्गो जॾहिं रोब जो ज़र्रो मिलियो आ ॿियो ॼाड़ो चयो आ मखदूम मोहम्मद हाशिम खटी रहमतुल्लाह अलैह जो अदालत में आया। मुंहिंजा प्यारा दोस्त बुजुर्गो वॾा वॾा सरदार वॾा वॾेरा जॾहिं मखदूम साहब जे साम्हूं ईंदा हा मुंहिंजा प्यारा उन जो टंगूं ॾकंदियूं हुयूं पेर लड़खड़ाजी वेंदा सिबान धकरा जी वेंदी हुई लफ्ज़ न मिलंदा हा ॻाल्हाइण जी हिम्मत न थींदे हुई के राज़दार पुछो मखदूम साहब अगे बे तव्हां फैसला ॿुधाया अगे बे तव्हां कज़ी क़ुज़ात हा अगे बे तव्हां हिते जा जज हा पर केर बि डिजंदो कोन हो इहो कहिड़ो अमल कयो अथे कहिड़ो विर्द वज़ीफ़ो पढ़ियो अथे पाण फरमान लगा इहो अमल नाहे इहो विर्द वजीफो ना है बल्कि यो मदीने वारे मीर जी अता आहे। सुभान अल्लाह। अल्लाह जे हबीब जे दर जी खैरात आ रब जो महबूब जेके अता फरमाए। अल्लाह जो हबीब सखिया अल्लाह जो हबीब छाहेदा सखिया। हज़रत साईं इमाम जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह पंहिंजी शोर आफाक किताब में लिखियो आ त शाम जो हिकिड़ो बुजुर्ग हज़रत अब्दुल अब्बास रहमतुल्लाह ताला अलैह बड़ो आशिक रसूल हो हज जो इरादो करे जो शाम मुल्क का हज ते निकतो त संदस ॻोठ जे हिकिड़े माण्हू चयो त अब्दुल अब्बास तू हज ते वञी रहियो आहीं अल्लाह पाक तोखे बाअदब हाज़िरी नसीब फरमाए पर मेहरबानी करे मो गरीब जा सलाम मुझे महबूब जी दरबार में पेश करे। सुभान अल्लाह। मुझे साईं के मुझा सलाम ॾेई छॾिजे। ऐं मदीने वारे साईं फरमायो त जेको सलाम ॾे उन जा सलाम पहुचाइण वाजिब आहे। तव्हां असां उमरे ते वञो हज ते वञो माण्हू चवंदा आहिनि दादा मुंहिंजे साईं खे मुंहिंजा सलाम ॾेई छॾिजां हबीबन करीमन जे दरबार में मुंहिंजो आहूं ऐं इल्तिजाऊं पहुचाइजां। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो अब्दुल अब्बास के गरीब जा सलाम मिला कबूल कई अदा मां जरूर सलाम पेश कंदुसि। हज़रत अब्दुल अब्बास मुंहिंजा प्यारा दोस्तो मके पाक खां थींदे मदीनतुल मुनव्वरा आयो आ जॾहिं मुंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुंहिंजा प्यारा रोज़े ते नज़र पईया त हज़रत अब्दुल अब्बास पंहिंजो त सलाम पेश कयो आ पर गरीब जा सलाम भुलाए वेठो आहे। महबूब जे रोज़े जे दीदार में मस्त थी सही दीदार भी तो अड़ो है न ओ जेके मुल्क मदीने व्याहूंदा उवे सारे सजन के प्यारुंदा जेके मुल्क मदीने व्याहूंदा उवे सारे सजन के प्यारुंदा बेटा जे के घणियों रोज़े अगिया रुगो नीर अखन मां प्यार बहदा जेके मुल्क मदीने व्याहूंदा उवे सारे सजन के प्यारुंदा उण तुण हूंदन उथंदे वेंदे इं थदड़ा थदड़ा पसा खणंदे उण तुण हूंदन उथंदे वेंदे इं थदड़ा थदड़ा पसा खणंदे चोदा बात खुदा
वो वरी को करे इन झोलिय में जुजदा जुरंदा जिके मुल्क मदीने व्याहूंदा उवे सारे सजन के प्यारुंदा सुभान अल्लाह दीदार कयो दिसी अचे जिंदगी भर मां पे वफात करे वजन उवे विसरी वेंदान पर मदीनो कदे भी विसरंदो ना है मदीनो विसरंदो ना है पान कोशिश कंदो त मां पान वञा पर जे पान पहुची न सघंदो त पो को मदीने वेंदो पे पो मानन जी आदत आ के खत लिखी दींदान के पर्चा लिखी दींदान के पा चवंदान खणी वञे ही खतड़ो खुदा रा कबूतर मोहम्मद मिठे दे प्यारा कबूतर खणी वञे ही खतड़ो खुदा रा कबूतर मोहम्मद मिठे दे प्यारा कबूतर भले पार पखियाड़ा सिगो वन उडामी मोहम्मद मिठे जो वञे